अस्सलाम वालेकुम। अॼु मां पंहिंजे चैनल जे बारे में कुझु ॻाल्हियूं करणु चाहियां थी। जॾहिं मूं पंहिंजो चैनल स्टार्ट कयो, कमु स्टार्ट कयो, तॾहिं बि मूं हिकिड़ी वीडियो ठाही ऐं तव्हां सां कुझु ॻाल्हियूं मूं शेयर कयूं। सो अॼु वरी मूंखे ज़रूरत महसूस थी आहे त कुझु ॻाल्हियूं ॿीहर कजनि। हीउ मुंहिंजो जेको चैनल आहे उहो टोटली मुंहिंजे दिलचस्पियुनि ते मुश्तमिल आहे। मुंहिंजा जेके इंट्रस्ट आहिनि, मुंहिंजी जेके हॉबीज़ आहिनि, उन्हनि सां ई ॿधल आहे। ऐं हीउ मुंहिंजो कोई कुकिंग चैनल नाहे। मां जेको कुझु कयां थी, जेको कुझु मूंखे पसंदि आहे, जेके मुंहिंजूं एक्टिविटीज़ आहिनि, हीउ चैनल उन जे बारे में आहे। तो ये बात मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहती हूँ कि मेरा जो चैनल है वो मेरी हॉबीज़, मेरी दिलचस्पियाँ, मेरे जो शौक़ हैं उन पर मुश्तमिल है। ये कोई कुकिंग चैनल नहीं है। ठीक है, मेरी जो आप जब मेरा चैनल आप चेक करेंगे तो उसमें आधी जो वीडियोस मैंने अब तक बनाई है उसमें आधी वीडियोस कुकिंग की हैं। उसकी वजह ये है कि खाना तो रोज़ बनता है, 3 टाइम कुछ ना कुछ तो बनता ही है, तो इसलिए मुझे आसानी होती है कि मैं अपना कैमरा हाथ में पकड़ के उसकी वीडियो भी बना लेती हूँ। ठीक है, सो जेकॾहिं तव्हां मुंहिंजी प्ले लिस्ट चेक कंदव मुंहिंजे चैनल ते, त उन में अधु वीडियोस जेके आहिनि उहे मुंहिंजी कुकिंग जूं आहिनि। उन जो सबबु इहो ई आहे त मां ज़ाहिर रोज़ानो घर में खाधो पचे थो ऐं कुझु न कुझु त पचे ई अथो, त मां ॾिसंदी आहियां त कहिड़ी डिश जी कहिड़ी शइ जी वीडियो महिल ताईं न ठाही अथमि, कैमरा खणंदी आहियां ऐं गॾु उन जी वीडियो बि ठाहे वठंदी आहियां। इन लाइ मुंहिंजी कुकिंग जूं वीडियोस वधी वियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खाधे पचाइण, उन रध पचाए जी वीडियोज़ में तव्हांखे एहतमाम नज़र न ईंदो। उहो जेको कुझु मुंहिंजो सादो सूदो खाधो घर में रोज़ानो पचे थो, उन जी वीडियोज़ ठाहे मां तव्हां सां शेयर कयां थी। त ईअं न सम्झो वञे त हीउ को कुकिंग चैनल आहे। उन सां गॾु ॾिसो मुख़्तलिफ़ शयूं सेखारियूं अथमि, के हुनर सेखारिया अथमि, नंढा वॾा ॿारनि जूं कहाणियूं आहिनि, बैत आहिनि, उहे मां शेयर कया आहिनि। ऐं शुरू में जीअं मूं चयो त आईंदा मां वीडियोज़ ठाहींदमि सिर्फ़ु पंहिंजी ॿोलीअ में, सिर्फ़ु सिंधी ॿोलीअ में, पर इहो थियो जो जीअं त हेॾा सालनि जा साल मां पढ़ाईंदी रही आहियां, मां टीचर जी हैसियत में गुज़ारियो आहे, त इलाही सारा मुंहिंजा उर्दू ॻाल्हाइण वारियूं स्टूडेंट्स आहिनि, मेल फीमेल, उन्हनि जी रिक्वेस्ट हुई त मां उर्दूअ में बि सम्झायां, उर्दू में बि वीडियोज़ ठाहियां, छो त हू बि जीअं उन मां फ़ाइदो वठी सघनि। हाणे इहो मुंहिंजे लाइ मुमकिन न हो त साॻे मौज़ूअ ते, साॻे टॉपिक ते या साॻे खाधे जी मां वीडियो जेका आहे ॿीहर ठाहियां या ॿिनि ज़बाननि में ठाहियां, अलॻि अलॻि, नामुमकिन आहे, इहो नथो करे सघिजे। सो मूं उन जो हल इहो कढियो त मां जेका बि वीडियो ठाहियां थी उन में मां सिंधी ऐं उर्दू में गॾु सम्झायां थी। ठीकु आहे, त इन सां जेको आहे मुंहिंजे उर्दू सम्झण वारनि ऐं ॻाल्हाइण वारनि स्टूडेंट्स खे या व्यूअर्स खे बि उन मां फ़ाइदो थिए थो। ऐं मां इहा ॻाल्हि नोट कई त न सिर्फ़ु पाकिस्तान में मुंहिंजूं वीडियोज़ ॾिठियूं वञनि थियूं, बल्कि पाकिस्तान खां ॿाहिरि बि ॾिसजनि थियूं, छो त मुंहिंजा इलाही सारा ॼाण सुञाण वारा ॿाहिरि रहनि था, शागिर्दाणियूं ॿाहिरि मुल्कनि में रहनि थियूं, ऐं उन्हनि खां अलावा मुंहिंजी ॼाण सुञाण वारनि जे अलावा बि जेके उर्दू ऐं सिंधी ॿोलियूं सम्झी सघनि था, उहे माण्हू इहे वीडियोज़ ॾिसनि था, लाइक कनि था, कमेंट कनि था। जॾहिं मां चेक कयां थी पंहिंजे चैनल जो जेको बि प्रोग्रेस आहे त उन मां मूंखे अंदाज़ो थिए थो। सो ॿोलीअ जी ख़िदमत सां इन ते को फ़र्क़ु नथो पए, यानी अगरि मां ॿिनि ॿोलियुनि में वीडियो ठाहियां थी त मुंहिंजे सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत वारे जज़्बे ते फ़र्क़ु नथो पए, उहा उअं ई थी रही आहे। पर उन मां छा आहे जो ॿिया बि जेके आहिनि सिंधीअ खां अलावा बि जेके उर्दू ॻाल्हाइण वारा आहिनि, उर्दू सम्झण वारा आहिनि, हिते बि आहिनि, उन्हनि खे बि फ़ाइदो थिए थो। मूं इहो महसूसु कयो त हीअ न सिर्फ़ु मां पंहिंजी ॿोलीअ जी ख़िदमत कयां थी, बल्कि माण्हुनि जी मदद बि कयां थी, इंसाननि जे कम बि अचां थी, इन मां माण्हू फ़ाइदो था वठनि, सिखनि था त फ़ाइदो था वठनि। सो मां बहितर इहो सम्झो त आईंदा इन्हनि ॿिन्ही ॿोलियुनि में गॾु वीडियोज़ ठाहिजनि, छो त ॾिसो हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ज़रूरु ईंदो जो मां न रहंदसि दुनिया में, पर हीउ कमु मुंहिंजो पोयां रहिजी वेंदो, हीअ वीडियोज़ रहिजी वेंदियूं, मां न हूंदमि, तॾहिं बि इन्हनि मां माण्हू सिखंदा। सो हीउ हिकिड़ो सवाब जो कमु आहे, हिकिड़ो सवाब जारी आहे, चओ सदका जारी आहे चओ। सो न रुगो हिकिड़ी मुंहिंजी ॿोलीअ जी ख़िदमत थी रही आहे, बल्कि माण्हुनि जी ख़िदमत बि थी रही आहे, माण्हुनि जे लाइ हिकिड़ो सिखण जो ज़रियो बि थी रहियो आहे। मां त आहियां टीचर, उस्ताद आहियां पैदाइशी, मां ॿियो कुझु न करे सघां ज़िंदगीअ में सवाइ सेखारण जी, पोइ चाहे सब्जेक्ट पढ़ायां या मां के हुनर सेखारियां, के शयूं सेखारियां। सो इहो मुंहिंजो कमु ईअं जारी रहंदो। ऐं ॿियो त जीअं त सिंधीअ में अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ कोन्हनि, ड्रामनि जूं, फिल्मनि जूं, गाननि जूं बेशुमार वीडियोज़ आहिनि, पर अहिड़ियूं घरेलू क़िस्म जूं वीडियोज़ न आहिनि, इन जे लाइ मां उन्हनि ते फोकस कयो आहे। बाक़ी जीअं मुंहिंजूं ॿारनि जूं कहाणियूं आहिनि ऐं बैत आहिनि, उहे त हाणे आहिनि ई सिंधी लिटरेचर जो हिसो, उन्हनि खे तर्जुमो नथो करे सघिजे, ऐं मुंहिंजूं कहाणियूं जेके आहिनि उहे पहाकनि ते बेस्ड आहिनि,
सो जेकॾहिं मां उन्हनि जो तर्जुमो कयां त उर्दू में उहो पहाको चेंज थी वेंदो। सो इहो कमु गॾु गॾु नथो करे सघिजे। हुनर गॾु गॾु सेखारे सघिजे थो ॿिनि ॿोलियुनि में, खाधो पचाइणु सेखारे सघिजे थो, पर इहो कमु मुंहिंजे लाइ तकड़ में करणु, गॾु गॾु करणु मुश्किल आहे। सो इन जे लाइ मां इहे कहाणियूं ऐं बैत जेके आहिनि उहे जो उहे सिंधी ॿोलीअ में ॿुधाए रही आहियां या सेखारे रही आहियां। सो इहो इंशाल्लाह सिलसिलो जारी रहंदो ऐं मां उन्हनि सभिनी जो थोराइती आहियां, उन्हनि सभिनी शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो आहे, जेके मुंहिंजी वीडियोज़ ॾिसनि था। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। मां इहा ज़रूरु उमेदु रखां थी तव्हां मां त तव्हां इन्हनि वीडियोज़ खे घणे खां घणो शेयर कयो। जेका बि वीडियो ॾिसो था उनखे शेयर कयो त न रुॻो उन मां तव्हां पाण फ़ाइदो वठो, बल्कि तव्हांजा ॿिया जेके आहिनि दोस्त आहिनि, फैमिली या फ्रेंड्स आहिनि, उहे बि उन्हनि जो फ़ाइदो वठी सघनि। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांजो साथ मूंसां रहंदो हमेशह। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ॾिसण वारो न हुजे त मुंहिंजे कम जो त कोई फ़ाइदो ही नहीं। तो कुछ मैं उर्दू में कहना चाहूँगी कि जिन्होंने भी अब तक मेरा ये चैनल सब्सक्राइब किया है, जो देख रहे हैं, उनसे मेरी ये एक रिक्वेस्ट है। पहली बात तो ये कि आप सबका शुक्रिया जो मुझे देख रहे हैं, क्योंकि जो देखने वाला नहीं होगा तो काम करने का तो कोई फ़ायदा ही नहीं है। लेकिन एक रिक्वेस्ट ये है कि जो कुछ भी आप देखें उस वीडियो को आप ज़रूर शेयर करें, ताकि आपके साथ साथ जो दूसरे लोग हैं वो भी इसका फ़ायदा उठाएं। ये मैं चाहती हूँ कि मेरा काम बहुत से लोगों तक पहुँचे, जितने लोग हो सकते हैं इससे फ़ायदा उठा सकते हैं उठाएं, ताकि मेरे लिए एक सवाब का सिलसिला जारी रहे। मैं आप लोगों की खिदमत करना चाहती हूँ, मैं अपने जो भी मेरे तजुर्बे हैं वो सबके साथ शेयर करना चाहती हूँ। यही मेरी नीयत है, यही मेरा इरादा है। और मैंने इससे क्या हासिल किया, इतना टाइम लगता है इन वीडियोस को अपलोड करने में, इनको रिकॉर्ड करने में, शेयर करने में, इनकी एडिटिंग होती है, तो मुझे क्या मिला? मुझे आपकी तरफ से जो अप्रिसिएशन मिली, मुझे वो सवाब जो मिलेगा, जितने लोग सीखेंगे मेरे लिए वो सवाब का सिलसिला बढ़ता जाएगा। तो मैं अपनी ज़बान की खिदमत के साथ साथ मेरी अपनी ज़बान है सिंधी, जो मेरी कौमी ज़बान है उर्दू, इन दोनों ज़बानों की खिदमत के साथ साथ मुझे यही सवाब मिलेगा जो मैं आप लोगों के लिए काम करती हूँ। वो आपका प्यार, वो आपकी अप्रिसिएशन, जितने लोग सीखेंगे मेरे लिए ये सिलसिला बढ़ता जाएगा। तो ज़रूर कोशिश करें कि आप इन वीडियोस को शेयर करें, ताकि ज़्यादा से ज़्यादा लोगों तक मेरा काम पहुँचे। तो अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे। मूंखे उमेदु आहे तव्हां मुंहिंजी इहा मदद ज़रूरु कंदव। सो इंशाअल्लाह इहो सिलसिलो जारी रहंदो ऐं तव्हां सां ईअं वीडियोज़ जे ज़रिए मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं। तव्हां सां मुंहिंजो तजुर्बो, मुंहिंजो कमु जेको आहे ज़िंदगीअ जो, उहो शेयर थींदो रहंदो। अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं।